अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो पापा ने कहीं न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़। त बालाज ख़ान पंहिंजी घरवारी खे इहो चवंदो त मत इहो सम्झी त तूं पंहिंजे भाइट खे मुंहिंजे घर मां शादी कराए ऐं रुख़्सत कंदी न, कॾहिं बि मां पंहिंजी धीउ जो संग न ॾींदुसि हुनखे। ऐं हुननि खे मां पंहिंजो मिट तस्लीम ई नथो कयां। मां पंहिंजी धीउ खे मारे त सघां थो पर इन्हनि खे कुंवार बणाए नथो ॾेई सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों पंहिंजे कमदार खे चई रहियो आहे बालाज ख़ान त राबेल मुंहिंजो प्यार ई न पर ज़िद बि आहे, ऐं ज़िद में आयल शइ मां हासिलु ज़रूरु कंदो आहियां ऐं हुनखे बोला टी हिकिड़ी खाराईंदो आहियां। पोइ हुनखे प्यार सां हासिलु कयां या ज़िद में या हुनजे अज़ीज़नि खे रत या ॻोड़ा वाहे बि हुनखे हासिलु कंदुमि। पर राबेल सिर्फ़ु मुंहिंजी आहे, मुंहिंजी रहंदी ऐं ॿियो कंहिंजी बि न थींदी। छो न पोइ हुनजे पीउ माउ ऐं हुनजे मासा त कंहिंजे बि रत वहण खां पोइ हुनखे हासिलु कयां, पर हासिलु ज़रूरु कंदुसि मां राबेल खे। जी दोस्तों, त ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।